सुहारी सिंध जी सूंह में साहित्य परगिणे जी अहमियत कंहिंखां बि गुझी न आहे। साहित्य जे माण्हुनि हमेशह पाण मञायो आहे। उहे दुनिया जे आसमान ते रोशन तारे वांगुरु चमकंदा रहिया आहिनि। साहित्य परगिणे में वरी ठारूशा जी अहमियत वधीक आहे, जितां सिंधी अदबी संगत जो बानी गोबिंद माली, महान रागी मास्टर चंद्र, पहिरीं सिंधी अख़बार अल वहीद जो एडिटर काज़ी अब्दुल रहमान समेत अनेक हीरा पैदा थी निकिता आहिनि। इन्हनि मां दुर मोहम्मद कमाल सोलंगी बि हिकु आहे, जंहिंजो जनम पाकिस्तान ठहण वारे साल 1947 में तारीख़ी ॻोठ कोड़े जा भाण में थियो ऐं 70 सालनि जी ॼमार में गुज़िरियल ॾींहुं गुर्दनि जी बीमारीअ सबबु कराचीअ जे इस्पताल में असां खां विछड़ी वियो आहे, जंहिंखे अबाणे इलाइक़े में दफ़नायो वियो आहे। संदसि जनाज़े जी निमाज़ में समूरी सिंध मां सियासी समाजी अॻवाननि, शाइरनि, सुघड़नि, सहाफ़ियुनि ऐं अदीबनि जे वॾे अंग शिरकत कई। संदसि शागिर्द ऐं भाइटियो मंज़ूर सोलंगी खेसि सहाफ़त जी नर्सरी करार ॾींदे चवे थो त सहाफ़त जी, सकाफ़त जी, अदब जी, ख़ासि करे लोक अदब जी हिकिड़ी नर्सरी हो। दुर मोहम्मद कमाल जेको कोड़े जा भाण जो सभिनी खां पहिरियों शागिर्द आहे, स्कूल रिकॉर्ड में संदसि नालो पहिरें नंबर ते लिखियलु आहे। हिन मैट्रिक साहित्य जे तारीख़ी मदरसा हाई स्कूल नौशरो फिरोज़ मां पास कयईं ऐं हिन पहिरियां सहाफ़त जे मैदान में नालो कमायो ऐं केतिरा ई शागिर्द पैदा कया ऐं पोइ लतीफ़ जे पारखू जी हैसियत सां सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा कयईं ऐं वॾी ॼाण हासिलु कयईं। न फ़क़ति एतिरो पर सुघड़नि, मल पहलवाननि ऐं लोक फ़नकारनि जी तरबियत ऐं आबियारी करण में वसां कीन घटायईं। दुर मोहम्मद कमाल ॿोलीअ जो ॼाणू, सकाफ़त सां बे इंतिहा प्यार कंदड़ माण्हू ऐं लतीफ़ जो पारखू हुयो। प्रेस क्लब नौशरो फिरोज़ जो सदर ऐं अदीब गुलमूरो चवे थो त सकाफ़त जे हवाले सां या ॿोलीअ जे हवाले सां या तहज़ीब ऐं तमदन जे हवाले सां साईं कमाल जेको आहे हिकिड़ो सगारो किरदारु ऐं साहित्य परगिणे जो ईअं चइजे त हिकिड़ो सुघड़, अदीब, आलिम ऐं लतीफ़ जो पारखू ऐं वॾे में वॾो किरदारु हुयो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जॾहिं अयूब ख़ान जी हुकूमत छॾे हैदराबाद आयो त संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं हैदराबाद जे रेलवे स्टेशन ते पहुचण ते ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे दुर मोहम्मद कमाल सोलंगी पंहिंजनि कुलनि ते खणी संदसि शानदार इस्तक़बाल कयो। पंहिंजे कैरियर जी शुरूआति सहाफ़त सां कयईं ऐं पंहिंजे कलम ज़रिए सिंध जी ख़िदमत कयईं। हैदराबाद में पहिरियों दफ़ो ज़ुल्फ़कार अली भुट्टो अयूब ख़ान जी गवर्नमेंट खे छॾे आयो त भुट्टे जो हैदराबाद रेलवे स्टेशन ते वॾो इस्तक़बाल थियो त ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे कुल्हे ते खणण वारो चाचो हो। उन खां पोइ भुट्टे साहिब सां चाचे जी वेझड़ाई हुई, पर छाकाणि त असांजो घराणो मज़हबी हो त इन करे पोइ जेॾी महिल चाचे खे पुलिस इंस्पेक्टरी मिली त बाबा साईं मुंहिंजो माल मोहम्मद इब्राहिम उन खे इन ते एतिराज़ हो त बाबा असां लिखिया पढ़िया माण्हू आहियूं त इन करे पुलिस जो ज़ालिम खातो आहे, हिन में असीं न वेंदासीं, त इन करे जेकॾहिं तोखे पुलिस वारो थियणो आहे त पोइ असांजे घर न अचिजांइ। उन करे पोइ चाचे खे उहा नौकिरी छॾणी पई ऐं चाचे पंहिंजी कैरियर जी शुरूआति हिकिड़े सहाफ़ी तौरु कई। हैदराबाद में पहिरियों स्टाफ रिपोर्टर हो, पोइ चीफ रिपोर्टर थियो, पोइ ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे पोइ मुमताज़ भुट्टे जा ॿोली वारा हंगामा जेके थिया मुमताज़ भुट्टे जे दौर में ज़ुल्फ़कार अली भुट्टो जॾहिं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान थियो, उन खां पोइ प्राइम मिनिस्टर थियो, उन खां पोइ 73 वारी जेका ॿोॾ आई उन ते चाचे जेके रिपोर्टूं कयूं से माना ग़ैर मामूली हुयूं। तव्हांखे मुख़्तसिर ॿुधायां त चाचे हिकिड़े ॾींहं ते रिपोर्ट ॾिनी त सिंधू दरिया मोरे ऐं सुजावल वटों टुटण जो ख़तरो आहे 73 वारी ॿोॾ में। ॿिए ॾींहं ते मुमताज़ भुट्टो साहिबु सिंध जो चीफ मिनिस्टर उन दौरो कयो, उन चयो त सिंधू दरिया खे को बि ख़तरो कोन्हे को। 3 ॾींहं ते ॿिन्ही हंधनि तूं दरिया जो बंदो भॼी पियो। पोइ चाचे मेहराण अख़बार में लीड हईं त मेहराण मुमताज़ भुट्टे खे ॿई मलूं मारियूं। हीउ हिक ई वक़्त में इदारे जी हैसियत रखंदो हो। लतीफ़ जो पारखू, तारीख़ी किरदारनि जो ॻोल्हाऊ ऐं हिननि ते तहक़ीक़ कंदड़, बहिराणी जी रीतियुनि रस्मुनि जो भरजलो, सुघड़नि ऐं लोक फ़नकारनि सां बेइंतिहा मोहबत कंदड़ माण्हू हो। सिंध जी सकाफ़त सां, मलहनि सां उन्हनि जो वास्तो, रागनि सां उन्हनि जो वास्तो, मतिलबु त घड़े वारनि सां उन्हनि जो वास्तो। उन जेका हैदराबाद में जेको बंगलो हुयो सरकारी, उते इहे पुराणा साज़ ऐं इहे जेके अॼुकल्ह माण्हुनि खे जंहिंजे नाले जी ख़बर असां बिल्कुलु मूंखे बि उन्हनि जी ख़बर जेतिरी ओतिरी न आहे जेतिरा उते पिया हूंदा हुया। हर कुंड कुड़छ में उहे हर शयूं पियूं हूंदियूं। उन जेको लॻाउ हुयो उहो हिकिड़ो सूफ़ीज़म सां हुयो। हिन सिंध जे सुघड़नि जी तंज़ीम समेत केतिरनि ई सकाफ़ती तंज़ीमुनि जो बुनियादु विधो। सचल सरमस्त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं कलंदर जे मेलनि में सरकारी सतह ते सुघड़नि जी कचहरी कराइण जो पिणु बुनियादु रखियईं। चाचो उते ईंदो हो ऐं चाचे जे चौगिर्द जेके माण्हू हूंदा हुआ सो ग़रीब हूंदा हुआ। ग़रीब माण्हुनि जो हॾ ॾुखी हुयो। चाचे बग़ैर कंहिं मतभेद जे उहा मज़हबी हुजे या असांजो जेको तबक़ाती फ़र्क़ु आहे उन खां हटी करे चाचो जेको आहे सो इंसानियत जो ख़िदमत कई।
दुर्मोहम्मद कमाल सोलंकी छाकाणि त कच्छ जे इलाइक़े जो रहवासी हो, पाण तोड़े जो वॾनि शहरनि में आराम सां ज़िंदगी घारे पिए सघियो, पर हिन पंहिंजनि माण्हुनि ऐं पंहिंजी मिटीअ खे न छॾियो। हर साल बोड़ मुतासिरनि जी सहायता करण लाइ जाखुड़ींदो रहियो। 2 साल अॻु संदसि ॻोठ में दरिया जो पाणी केतिरनि ई घरनि में सेमो करे निकिरी आयो त हिन कमज़ोरी ऐं बीमारीअ जी हालत में बि ज़िले जे ऑफिसरनि खे ॻोठाणनि ते मजबूर कयो। जन ॻोठ जो दौरो करण बाद ॻोठाणनि जी मदद कई। साईं, असां हाणे जुदाई खां पोइ त इहो था सम्झूं त असां में कोताही जो साईं खे वेझा थिए हुन खां फ़ाइदो न वरितोसीं, ऐं साईं जो जाॾे ताॾे वञणु पोइ उमिरि में संदसि आर्ज़े शुगर जे करे या तकलीफ़ जे करे हुन ते बि मयार न आहे जो हू जंहिं तंहिं वटि अची मिली सघे। हालांकि हुनजी दिलि चाहींदी हुई त मेड़ाकनि में वञिजे ऐं सभिनी सां कुर्ब वंडिजे। दुर्मोहम्मद कमाल सोलंकी हिकु वाल जे रूप में हिकु बहितरीन ऐं शफ़ीक इंसान हो जंहिंजी मोहबत विसारण जोगी न आहे। संदसि पुटु प्रोफेसर मुहिउद्दीन सोलंकी चवे थो त बाबा साईं जो प्यार असां नथा विसारे सघूं। बाबा असांखे हर शइ सेखारी। बाबा असांखे लतीफ़ साईं जी शाइरी सेखारी, असांखे हिकु हिकु जेका बि एक्टिविटी जेका बि सरगर्मी हूंदी उन बाबा असांखे उनजो ॿुधाईंदो। असां वटि जेके बि सुवाल हूंदा त बाबा हिकिड़ो मुंहिंजो वाल साहिबु रुॻो न, पर मुंहिंजो उस्तादु हो, मुंहिंजो मुरबी हो, ऐं सभिनी खे असांजे सौट जेके मासात असांजे जेके माइट आहिनि सभिनी खे बाबा गॾु खणी हलंदो। रंग नस्ल ऐं मज़हब जी मतभेद खां मथां दुर्मोहम्मद कमाल सोलंकी बाबा संदसि साथी चवे थो त हर इंसान सां मां सां त साईं दुर्मोहम्मद सां थर जो बि दौरो कयो। पहिरियों दफ़ो मूं जेको ज़िंदगी में फ़क़ीरमंद गॾो दोस्तो साले लगारी असां सॼे थर में वियासीं, पर यकीन कयो त उते मेघवाड़, हिंदू, भील, दुर्मोहम्मद सम्झो त हू सम्झनि था असांजे घर जो भाती आहे। दुर्मोहम्मद ऐं असां जेको फक़ीरमंद असां चयो बाबा हर सूरत विच वसदा यार। दुर्मोहम्मद साईं इन ख़्याल जो माण्हू हो। सॼी सिंध हू पहिरीं जो पाछो सम्झंदो, चवंदो हिते बाबा रंग मदद शीए सुन्नी नाम शिया जोई आहियां सोई आहियां, हिंदू मोमिन न हाणे यार सचल जे बैत वांगुरु जोई आहियां।